अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में के भली कार चऊं था। नाज़रीन, मुल्की सियासी सूरत जे हवाले से पार्लियामेंट जो गडियल सेशन कुछ ॾींहनि खां जारी है, जैसे मुख़्तलिफ़ पार्लियामेंटेरियंस ख़िताब पिण कयो। एहसान इक़बाल अॼु पार्लियामेंट में ॻाल्हाईंदे चयो त एहतजाज कंदड़नि जा 5 मुतालबा मञण जहिड़ा आहिनि, जेके हुकूमत मञी चुकी है। इख़लाक़ी तरीक़े से इख़लाक़ी तरह हाणे एहतजाज कंदड़नि जो को भी इख़लाक़ी जवाब नथो बचे तो अञा वेही करे धरणो हणनि एहतजाज कनि। जिते 6 मुतालबो आहे जिते नेगोसिएशन्स नथियूं थी सघनि, उहा आहे वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा वारो मुतालबो। इन हवाले से अॼु स्टूडियो में असांखे जॉइन किया ज़फ़रुल्लाह शेख साहब। वरी महिरबानी अवांजी शेख साहब स्कूल में वालेकुम स्टूडियो में असांखे टाइम ॾिनो। कुछ ॾींहनि खां जेको सेशन हलंदड़ आहे, ॾाढी धुआंधार तक़रीरूं थियनि थियूं। हिकिड़ी ॻाल्हि त तय थी चुकी आहे त पार्लियामेंट जूं जेके बि सभई सियासी पार्टियूं आहिनि उहे वज़ीर आज़म साहब सां गॾु आहिनि या जमहूरियत खे बचाइण जे लाइ। इहो हिकिड़ो ॾाढो पाकिस्तानी तारीख़ में वंडरफुल एक्सपीरियंस चई सघिजे थो। तव्हां सम्झो था त हाणे जेको तक़रीरूं कयूं पियूं वञनि, 5 मुतालबा 6 मुतालबा जेके उन्हनि रखिया, ते मां अॼु हुकूमत वाज़े कयो त उन्हनि जा 5 मुतालबा जंहिंमें बि कुझु अहिड़ियूं तरमीमूं हुयूं जेके ॾुखियूं हुयूं, न मञण जहिड़ियूं, उहे मञी चुका आहिनि। त हाणे इख़लाक़ी तरह सां हुननि जो एहतजाज कंदड़नि जो को जवाज़ नथो बचे। तव्हांखे इहो इल्मु हूंदो त सभिनी खे ख़बर आहे त जेके इमरान ख़ान साहब ऐं कादरी साहब जी हिकिड़ी जेकी प्रोमिनेंट डिमांड आहे उहा आहे इस्तीफ़ा। हाणे हू प्रेशर टैक्टिक्स पिया आहिनि, इहे हुननि डिमांड्स पंहिंजियूं ॿुधायूं ऐं हुनजी स्ट्रेटेजी तव्हां ॾिठी हूंदी त हाणे हू पाण में मिली कंसल्टेशन सां कमु पिया था कनि। मथी डिमांड हिन जी हिकु ई हुई, आहिस्ते आहिस्ते ईंदा विया। पहिरियों हुननि ख़त लिखियो, परमिशन वरिती त असां हिन इरादे ताईं हूंदासीं, रेड ज़ोन में न वेंदासीं। वरी रेड ज़ोन में मूंखे यादि आहे त हुननि चयोसीं न असां पब्लिक खे रोके कोन था सघूं, हलिया विया उॾे बि। वरी चयूं प्राइम मिनिस्टर हाउस ते न कंदासीं। बहरहाल मक़सदु चवण जो इहो आहे, इहे प्रेशर टैक्टिक्स आहिनि जेके मां पहिरियों बि इहो अर्ज़ु कयो हो त इमरान ख़ान जी पॉलिटिकल पार्टी आहे ऐं कादरी साहब जी उनखे वरी सपोर्ट आहे हिकिड़े क़िस्म जी। ईअं सम्झो त कार या गाॾी इमरान ख़ान आहे ऐं गैसोलीन ऐं पेट्रोल जेको आहे उहो कादरी साहब। हाणे कादरी साहब जी पॉलिटिकल त पोज़ीशन फ़िलहालु काई कान्हे का, हाणे अॻिली इलेक्शन जी त ख़बर न आहे। त मुंहिंजो मक़सदु चवण जो इहो आहे त इहे सॼी प्रेशर टैक्टिक्स आहिनि। अल्टीमेटली गुड सेंस विल प्रिवेल। ऐं मां सम्झां थो इहा डिमांड हो सम्झनि था त पूरी न थींदी, हो बि सम्झनि था, एॾा बेवकूफ़ न आहिनि। पर हो चवंदा त मैक्सिमम अॼु एहसान इक़बाल जी जेकी तक़रीर रही, पहिरियों दफ़ो ओपनली द फ्लोर ऑफ द हाउस हुन चयो आहे त असां 5 साढा 5 ईअं करे सम्झो त 5.5 मञियूं आहिनि माइनस रेज़िग्नेशन। सो इट मीन्स की हो जेके 5 डिमांड्स हुयूं थोरी डिमांड्स न आहिनि। असुलु मक़सदु इहो ई आहे। हाणे हिन खां पोइ जेकॾहिं सम्झो त इहे डिमांड्स हुन जूं मञनि बि था त वॾी एक्सरसाइज़ आहे इहा। तमामु जुडिशल कमीशन थींदी, उनमें जज वेहंदा, जजनि खां पोइ सॼी इन्वेस्टिगेशन दुबारा थींदी। पर उन खां अॻु में हिकिड़ी एक्सरसाइज़ जेके मूंखे लॻे थी थींदी, रेज़ोल्यूशन्स पास करणा पवंदा हिन खे फॉर रिवाइज़िंग या रिव्यूइंग द इलेक्शन कमीशन फॉर्मेट ऐं रूल्स जेके इलेक्शन जा हुया। इन्वेस्टिगेशन तेसिताईं न थींदी जेसिताईं इहे शयूं नथियूं थियनि। मुंहिंजो ख़्यालु आहे त हू आख़िर में हाणे टॉक्स हुननि जा हलनि था। इहा हिकिड़ी क़िस्म जी कोल्ड वॉर हले थी। तव्हां ॾिसंदा हूंदव त असेंबली में हिकिड़ी ॻाल्हि था ॻाल्हाइनि ऐं ज़रूरु जेके टॉक्स कंदा हूंदा अलॻि अलॻि कनि, ग्रुप होॾे वञनि था, इहे हिक ॿिए खे डिलीवर कनि था। इहे पॉलिटिशियंस जी हिकिड़ी हाइड एंड सीक गेम हूंदी आहे। मूंखे लॻे थो त अल्टीमेटली जेको आहे रेज़ोल्यूशन्स कुझु पास थींदा, हो इमरान ख़ान वारा रेज़ोल्यूशन्स एश्योरेंस वारा पास कराईंदा। छो जो अॼु पार्लियामेंट में इहो चई वियो आहे त पार्लियामेंट कमेटी फॉर्म कई वञे त हुननि सां ॻाल्हाए ऐं कुझु हुननि खे, छो जो चाइनीज़ प्रेसिडेंट जी विज़िट बि एक्सपेक्टेड आहे, हुननि बि चयो आहे त न असां हुनखे इज़त ॾींदासीं। पर हाणे हुते गंद किचिरो तमामु घणो थी वियो आहे। इहे बि ख़बरूं आहिनि त थी सघे थो कुझु मुलाक़ातूं लाहौर में रखियूं वञनि। एक्ज़ैक्टली। त मक़सदु चवण जो इहो आहे त हीअ थोरो अख ॿूट हलंदी। हे सेशन जेको रखियो वियो आहे मार्च कयां, त हक़ीक़त में कानून असांजो कॉन्स्टिट्यूशन इहो ई थो चए जॾहिं का बि शइ सेशन में हूंदी आहे, असेंबली या जॉइंट सेशन, त हुनखे डिज़ोल्व नथो करे सघे। हीअ हिकिड़ी पॉलिटिशियंस जी टैक्टिक आहे जेको हुनखे डाउट्स आहिनि जिन खे त भई आर्म फोर्सिस पोयां हिकिड़ो थर्ड फोर्स आहे जेको कमु करे थो या थर्ड अंपायर आहे, उनखे हिकिड़ी भवक खां या प्रिकॉशनरी स्टेप करण जे लाइ पॉलिटिशियन सभु हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी विया आहिनि ऐं हो सेशन खे हलाईंदा। ऐं मुंहिंजी ख़बर इहा आहे त सुभाणे जेको सेशन प्रोरोग थियण वारो हुयो उहो हफ़्ते जे लाइ एक्सटेंड थींदो। अहिड़ा इम्कान आहिनि जेके मूंखे लॻंदा, छो सेशन खे हिननि खे एक्सटेंड करिणो पवंदो। पर हाणे चाइनीज़ प्रेसिडेंट जो फॉरेन ऑफिस स्पोक्स पर्सन ॻाल्हायो त हाणे उनजी डेट्स थी सघे थो त कुझु अॻिते थियनि, छो जो हुनजी सिक्योरिटी टीम हिते आयल आहे। थींदो ई आहे त जॾहिं हेड ऑफ स्टेट जी विज़िट थींदी आहे त सिक्योरिटी टीम एडवांस अची वेंदियूं आहिनि। पोइ हाणे ॾिसियो हुन में छा थो थिए। चाइना इज़ वेरी इंपॉर्टेंट कंट्री। शेख साहब, थर्ड फोर्स या थर्ड एम्पायर जी जेका ॻाल्हि कई थी वञे, डिसऑन बि कयो थो वञे, डिनाय बि कयो थो वञे, एॾी वज़ाहतनि जी ज़रूरत छो थी पेश कई वञे? हुकूमत जॾहिं त इहो जेको आहे सो इम्प्रेशन ॾींदी रही या वज़ाहत कंदी रही आहे त आर्मी ऐं हुकूमत हिकु पेज ते आहिनि,
एहतजाज कंदड़ धुरियुनि पारां बार बार इहो चयो आहे त उन्हनि जे पोयां कंहिंजो हथु कोन्हे को। इहे वज़ाहतूं छो थियूं पेश कयूं? इहो इन करे थियो, मुंहिंजे ज़हन में इहो यादि, ॾिसो असांजे हिस्ट्री में या हिस्ट्री में थी सघे थो पहिरियों कॾहिं को लिखी छप में थियो हुजे, पहिरियों दफ़ो ओपनली मां हिकिड़ी अर्ज़ु कयां त पहिरियों दफ़ो हिकिड़े पॉलिटिशियंस ऐं हाउस जंहिंखे 2/3 मेजॉरिटी आहे 245 में आर्मी खे रिक्वेस्ट कई त तव्हां अचो असांजे मदद जे लाइ। वेयर द सिविल फोर्सिस, FC जा माण्हू आहिनि, पुलिस एॾी आहे, उन खां ॿिया इलाही रज़ाकार, यानी सॼी ख़तमु जेकी थी वई आहे फ्यू थाउज़ेंड पीपल खे रोकण जे लाइ। त इहो गवर्नमेंट जेको आहे 245। ॿियो तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं खां मॉडल टाउन वारी क्राइसिस थी ऐं इहा ॻाल्हि मथे उभरी ऐं तेसिताईं कादरी साहिबु न आयो ऐं लंडन में इहे मीटिंग्स हुनजी थियनि पियूं, शहबाज़ शरीफ़ साहिबु काफ़ी दफ़ा मिलियो चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां। सो इहो ॾिठो वियो त चीफ ऑफ आर्मी स्टाफ जूं मीटिंग्स प्राइम मिनिस्टर सां ऐं शहबाज़ शरीफ़ जूं मीटिंग्स चीफ ऑफ आर्मी स्टाफ सां ऐं 245 खे इन्वोक करण जे लाइ, इहे सभु शयूं हिकिड़ो क्वेश्चन मार्क सभिनी जे दिमाग़ में आहे त पोइ आर्मी खे घुरायो आहे। हाणे जॾहिं हिकिड़ी शइ आई, तव्हां कीअं चवंदो त जेकॾहिं हाणे दरिया मां हिकिड़ो मगरमच्छ निकी ॿाहिरि ईंदो त हर को खे भउ त थींदो त बकरी खाईंदो या असांखे खाईंदो, ऑल्दो खणी पीसफुल पर्पज़ जे लाइ अचनि। त इन तव्हांजे सुवाल जो जवाबु इहो आहे, माण्हुनि जे ज़हन में इन करे इहो सुवालु आहे। पोइ पॉलिटिशियन्स जो पंहिंजो ख़्यालु आहे, के चवंदा त गवर्नमेंट छो घुराए, असांखे शुरू में यादि हूंदी त इहा क्रिटिसिज़म थी त गवर्नमेंट छो इनवाइट कयो, छो 245 लाइ, इहा अहिड़ी का सिचुएशन न हुई। सो मुंहिंजो ख़्यालु आहे त इन सुवाल खे इते ई महदूद कयूं था, अॻिते तव्हां पुछो त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि, इन जे करे इहे डाउट्स क्रिएट थिया। शेख साहिबु, स्ट्रेंथ जेका आहे वज़ीर आज़म खे जेका हिन वक़्तु पार्लियामेंट जे गॾियल सेशन में मिले पई, तव्हां सम्झो था त वज़ीर आज़म हाणे पुर एतमाद ॾींहों ॾींहुं जेको आहे सो पार्लियामेंट जे इजलास में वज़ीर आज़म पुर एतमाद नज़र अचे थो, मुस्कुराईंदे नज़र अचे थो, ऐं इन ॻाल्हि जो श्योरिटी थी वई आहे खेनि त पार्लियामेंट जो जेको एतमाद हुनखे मिलियो आहे त पॉसिबल कोन्हे त वज़ीर आज़म हाणे इस्तीफ़ा ॾे, जंहिंखे अञा जो मसइलो ठाहियो वियो। कुझु नथो चई सघिजे उहो, मुंहिंजो ख़्यालु आहे कोई बि जेको एनालिस्ट हूंदो, तव्हां ॾिठो हूंदो त MQM पहिरियों दफ़ो चयो आहे कल्ह खां वठी त शायदि असां इस्तीफ़ा ॾियूं, हुननि इस्तीफ़ा जमा बि कराइनि कहिड़ी जाइ ते। शेख साहब, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी रहंदो, वक़्तु थियो आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। ब्रेक खां पोइ असांखे शहज़ाद शाह जिलानी साहब बि जॉइन कंदा। वेलकम बैक नाज़रीन, असांखे जॉइन किया शहज़ाद शाह जिलानी साहब। साईं, सूरत हाल जेका डिस्कस थी रही हुई ब्रेक में वञण खां पहिरियों, त हाणे जेके स्पीचिस ते असां थोरो उन्हनि खे अगरि असां वठूं ऐं उनखे स्क्रूटनी कयूं उन्हनि स्पीचिस जी, उन में जावेद हाशमी साहब को वठी, एतज़ाज़ अहसन साहब को वठी, शाह महमूद कुरैशी साहब को वठी, अचकज़ई साहब, अॼु मुशाहिद हुसैन सैयद साहब जेके काफ़ लीग जा सेनेटर आहिनि उन्हनि, ऐं रज़ा रब्बानी साहब जी जेका स्पीच आहे उनखे थोरो असां स्क्रूटनाइज़ कयूं त तव्हां छा चवंदो त मुशाहिद हुसैन साहब जी स्पीच जेका हुई उहा ऐं फॉलोड बाय जेको रब्बानी साहब, त छा ॻाल्हियूं तव्हां सम्झो था त हुन में वज़न हुयो या न हुयो? साईं, हाणे हीअं त जेकी स्पीचिस शुरू खां वठी थियूं, जावेद हाशमी जी हिकिड़ी पंहिंजी स्पीच उहा त पर्सनल लेवल जी सम्झो हिकिड़े क़िस्म जी थी, बि हुन ॻाल्हि क्लैरिफिकेशन कई, वरी रेज़िग्नेशन अनाउंस कई। पहिरें ॾींहं जो एतज़ाज़ साहब बैलेंस्ड, जीअं चइबो आहे त पीपल्स पार्टी हिकिड़ो पार्टी जो बि हिकिड़ो आइडिया ॾिनो ऐं चयो त हीअ ॻाल्हि बि आहे ऐं हीअ ॻाल्हि बि आहे। हाणे हिकिड़ो नालो जेको कॉमन थो लॻे, जमहूरियत खे बचाइबो। हाणे जमहूरियत उहा त डिफरेंट टॉपिक आहे। उन खां पोइ तव्हां अचो, जेकी अचकज़ई जी उहा तमामु क्रिटिकल हुई, ख़ासि करके एज़ फार एज़ इमरान हो देयर कंसर्न। उन खां पोइ हलंदे हलंदे तव्हां जेकॾहिं अचो, हाणे मुशाहिद साहब जेको चयो, जेको उन हिकिड़ी ॻाल्हि कई आहे जेकी कंहिं बि हाउस में मुंहिंजो ख़्यालु न कई आहे, त PTI जो रेज़िग्नेशन तव्हां एक्सेप्ट न कयो। आई थिंक दिस इज़ ओनली द मुशाहिद हुसैन। बिल्कुलु सही। उन खां पोइ एहसन इक़बाल जी हिकिड़ी असॉर्टेड स्पीच हुई, हुन वरी पहिरियों दफ़ो तस्लीम कयो त साईं 5 मुतालबात असां मञूं था, 5.5 रेज़िग्नेशन वारो जेको आहे उनखे तव्हां रुॻो कढी छॾियो। चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे आहिस्ते आहिस्ते जेके स्पीचिस थियूं आहिनि इहे मिक्स क़िस्म जूं आइडियाज़ अचनि थियूं पयूं। हामिद ख़ान पंहिंजी ॻाल्हि कई। हाणे इन जा जेके पार्टीस हुयूं कहिड़ी बि आहिनि, जेके नवाज़ शरीफ़ चाहे थो त इहे माण्हू चवनि 2 शयूं, हिकिड़ो त न रिज़ाइन, तव्हां हिकिड़े स्पीकर चयो त यू कैनॉट रिज़ाइन अनलेस एंड अंटिल वी वांट, तव्हां नथा करे सघो, ऑन योर ओन यू कैनॉट रिज़ाइन। बहरहाल मे बी जज़्बाती या कहिड़ो बि आहे या हो ईअं मीन
कंदो हुजे त बाबा जेसि ताईं पार्लियामेंट में रेज़ोल्यूशन जे थ्रू या लीडर ऑफ द ॿियो को सिलसिलो नथो थिए त तव्हां रिज़ाइन नथा करे सघो वेयर आई डोंट थिंक देयर इज़ सच रूल ही कैन अनाउंस द रेज़िग्नेशन एंड दे कैन इलेक्ट अनदर लीडर ऑफ द हाउस इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे चवण जो मक़सदु इहो आहे त नवाज़ शरीफ़ साहिब हीअ सेशन जेको स्टार्ट थियो आहे हिन जा ॿ मोटिव आहिनि मैडम खे मां पहिरियों ॿुधायो हिकिड़ो इहो आहे त जॾहिं बि सेशन हूंदो आहे त असेंबलीज़ डिज़ोल्व नथी थी सघनि सही आहे मां मैडम खे ॿुधायो जेको थर्ड एम्पायर जो नारो पियो लॻे ऐं पंहिंजो थर्ड फोर्स पियो लॻे जेको इंडिकेट थो करे आर्म फोर्सिस ॾे हर कोई इहो चए थो हिकिड़ी स्केयर आहे अच्छा त मतां थर्ड एम्पायर जेको आहे अहिड़ा स्टम्प्स ॾेई विझे जेको आउट बि न हुजे आउट थी वञे माण्हू अच्छा LBW बि थी सघे थो सो हाणे इन एप्रीहेंशन में आई थिंक जेको सुभाणे मुंहिंजी इंफॉर्मेशन जे मुताबिक़ ही सेशन प्रोरोग थियण वारो हुयो उनखे हफ़्तो एक्सटेंड कंदा इहो त शुरू खां वठी हिननि जो हुयो त पहिरियों हफ़्तो हुयो पहिरियों हुयो वीक लॉन्ग अच्छा उन खां पोइ जॾहिं हिन कयो त अंदर जी कहाणी आई त सुभाणे असां ख़तमु था कयूं सही उन खां पोइ चऊं त न हाणे असांजा हफ़्तो अञा एक्सटेंड कंदा इट मीन्स मोर देन अ वीक जेके बि पॉलिटिकल जेके फोर्सिस आहिनि पार्लियामेंट या ॿिन्हिनि हाउस में उहे पंहिंजी भड़ास कढंदा वारी वारी ऐं हिकिड़ो रैपिड फायर जो सिलसिलो हूंदो अच्छा हिकिड़ी शइ असां कल्ह बि कुझु माण्हुनि सां जेका ॻाल्हि ॿोल थी उनमें हिकिड़ी शइ साम्हूं पई अचे त हुकूमती जेके वज़ीर आहिनि हाणे बि परवेज़ इलाही साहिब जो हले पियो त वी वॉन्ट रेज़ोल्यूशन वी वॉन्ट टू रिज़ॉल्व दिस प्रॉब्लम पर उहो नथो थिए छा आहे त वरी फ्लोर ऑफ द हाउस ते जीअं जे हसन इक़बाल साहिब बि काफ़ी डिघो को टाइम वरितो जॾहिं तव्हां डिफेंस मतिलबु ऑफेंसिव ऐं डिफेंसिव वारी पोज़ीशन खे सम्झणो पवंदो हिन वक़्तु गवर्नमेंट जेका आहे उनखे डिफ्यूज़ करण जे लाइ उनजो रोल तमामु इम्पोर्टेंट आहे पर इन सां गॾोगॾु अॼु रज़ा रब्बानी साहिब जेका ॻाल्हि कई आहे इहा हाणे इंडिकेट थी करे पैट कयूं PTI खे त अदालती क़तल जे हवाले सां ॻाल्हायो उन्हनि भुट्टो साहिब जो उन्हनि चयो त असां सिस्टम खां ॿाहिरि न वियासीं असां तस्लीम कयोसीं बेनज़ीर भुट्टो साहिबा जो थियो असां विदिन सिस्टम रही करे उनखे डील कयोसीं त इहा हिकिड़ी सिंबॉलिक हिकिड़ी ॻाल्हि त उहो कनि पिया जेके मुंहिंजो ख़्यालु आहे त शायदि हिकिड़ो लॉजिकल हिकिड़ो उहो बि आहे त तव्हां छा था सम्झो त हाणे जेका पोज़ीशन उन्हनि जी रहिजी वई आहे हिन ॿिन्हिनि धुरनि जी त उहे हाणे आहिस्ता 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 तव्हां सम्झो था त वापसी सही ईअं थींदो ॾिसो न MQM थोरो टर्न वरितो आहे हिकु दफ़ो हुनजे तरफ़ां थी सघे थो हुनजी अंदरि में पाण हेठि मथे ॻाल्हि थी हुजे तव्हांखे यादि हूंदो त पहिरें हाणे कोई कल्ह ई छा चयो अल्ताफ़ हुसैन साहिब त मां छॾियां थो पार्टी रिज़ाइन तोखे छॾियां थो वरी चऊं त अंदरि जी ॻाल्हि जेकी आहे वरी वॾे जलसे खे ख़ताब अॼु न कंदुसि सुभाणे कंदुसि टीं इम्पोर्टेंट जेकी ॻाल्हि हिन कई आहे त असां रिज़िग्नेशन ॾियो सभई फलाणे माण्हू वटि रिज़र्वेशन पिया आहिनि ऐं हफ़्ते जे अंदरि जेकॾहिं पार्लियामेंट इन वे बिहेव नथी करे या को खड़ तेल नथो निकिरे असां रिज़ाइन कंदासीं नाउ दिस इज़ अ बिग ग्रुप 24-25 हुननि जूं सीट्स आहिनि हाणे पीपल्स पार्टी जी जेकॾहिं स्टेटमेंट तव्हां ॾिसंदो जंहिंमें मेन सभु इहे हुया ख़ुर्शीद शाह साहिबु आहे त ज़रदारी साहिब जी बि स्टेटमेंट आई आहे त न सेव कयो त नॉर्मल स्लोगन आहे त जमहूरियत खे सेव कयो छो जो हुननि खे इहा ख़बर इट इज़ अ मैरिज ऑफ कन्वीनियंस बिटवीन एंड द पीपल्स पार्टी मां अवर बि इहो कयो आहे त सभिनी खे ख़बर आहे त पॉलिटिकल पार्टी जेकी असली आहे उहा आहे पीपल्स पार्टी हिकु उहे जेसि ताईं बीठा आहिनि पीपल्स पार्टी इज़ द बैकबोन ऑफ मुस्लिम लीग नून अच्छा जेकॾहिं पीपल्स पार्टी थोरो डाइवर्ट थियणु शुरू थियो अॼु छा थियो आहे त फायर कोन थिया आहिनि नून जे मथां पर ईअं भभकियूं ॾिनियूं वयूं त यार ईअं न कयो ईअं आहिनि हो हीअं ॿिया आहिनि हुन में हो बि ग़लति आहिनि पार्लियामेंट जे अंदरि ग़लति न आहिनि पोइ हाणे उहा अंग्रेज़ी में था चओ हंटिंग विद द हेयर अच्छा हिन कंडीशन में तव्हां चओ था त बैकबोन आहे मुस्लिम लीग नून उहो इन करे कंडीशन में चवां थी जेकॾहिं इहो निकिरी वियो त 2/3 बि ख़तमु थी वेंदी ऐं रेज़िग्नेशन अची वेंदी छो जो MQM ऑलरेडी इज़ लिसनिंग टू देयर मास्टर्स पर हींअर त जेको अॼु MQM जो जेको आहे कल्ह जेको मुलतवी कयो अॼु ताईं हाणे हू वेहंदा उन्हनि जो जेको 6 बजे हुयो वक़्तु उन में तव्हां इम्कानी सूरत ॾिसो MQM त अहिड़ा क्लेम्स इलाही माज़ी में बि कंदी रही आहे पर हुनजो जेको को इफेक्टिव जेको चइजे त डिसीजन जेको हूंदो आहे उहो एतिरो न हूंदो आहे उहो इहो ई हूंदो आहे त थोरी घणियूं बार्गेन जे हवाले सां अहमियत मिलंदी आहे वरी हिकिड़ो वक़्तु उन्हनि खे अची परचाईंदो आहे वरी जेके उन्हनि जूं अंडर द टेबल जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहे पोइ जॾहिं साम्हूं क्लियर थी वेंदियूं आहिनि उहो चवंदा आहिनि बसि पोइ जमहूरियत जी ख़ातिर असां वरी अची वियूं MQM जे हायरार्की में दराड़ त पई आहे पोइ खणी 7 रिक्टर स्केल जो जेकॾहिं ज़लज़लो न आहे त 1.5 जो त आहे एतिरो आहे जोल्ट आहे हाणे हुन में छा थो थिए त हिन जी तव्हां ॾिठो हूंदो त जेकॾहिं MQM जी हिस्ट्री तव्हां वठो अंदरि जी ॻाल्हियुनि जी घटि ख़बर पवंदी आहे छो जो हू न कढंदा आहिनि इहे पब्लिकली अनाउंस न कंदा आहिनि त हुनखे ख़बर आहे त हुनजा रेपरकशन्स छा थींदा असां इहो ॾिठो आहे त हुनजे हायरार्की में या मथे में हेठि मथे में हुनजी जेके आहिनि पुराणी टीम जेकी आहे उहा थोरी
पोइ हिते हली वई आहे। इहा नई टीम थोरी अॻिते वई आहे, जेके स्पोक्स पर्सन बि आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंसिस में विहनि था, ब्रीफिंग्स में विहनि था। ऐं तव्हांखे यादि हूंदो इशरत अली इबाद बि हितां कुझु वक़्त लाइ होॾे हलियो वियो। कुझु डाउट्स इहे बि यादि, हिकिड़ो नओं ग्रुप क्रिएट थी वियो आहे। कुझु इन में चयो त बाबा पीपुल्स पार्टी सभु चाहे, त चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे जेकी आहे पीपुल्स MQM एॾी मज़बूत न आहे। तमामु फोर्सिस ॿिया बि अची विया आहिनि हिते। इंटरेक्शन अंडर जेके अंडर करंट्स चवंदा आहिनि, या तव्हां हुनखे ओशन करंट्स चयो, इहे हलनि था पिया हिन जे विच में। सो MQM एॾी स्ट्रॉन्ग न आहे जेकी हुजणु खपे। कराची में पहिरियों हुनजो तमामु वॾो होल्ड हूंदो, हाणे न आहे। हिकिड़ी शइ जेका असां थोरो कुझु धुरनि सां ॻाल्हाई आहे, कुझु माण्हू जेके आहिनि उन्हनि जी ॼाण मुताबिक़ त MQM थोरो नाराज़ आहे। हीअ तव्हांखे ख़बर आहे त चाइनीज़ प्रेसिडेंट जो विज़िट बि थियण वारो आहे, ऐं ज़रदारी साहिब जन पीपल्स पार्टी हवाले सां चयो थो वञे, हाणे इहा कंफर्मेशन आहे पर चयो थो वञे त उन्हनि जी अंडरस्टैंडिंग बि थी आहे त जेको इकोनॉमिक कॉरिडोर जे हवाले सां कुझु असांखे बि जेको आहे हिन में कुझु असांखे बि स्टेक होल्डिंग असांजी बि हुजणु खपे। ऐं MQM जो चवणु इहो आहे त तव्हां मामला जेके बि हुजनि, चाहे उहे गवादर जा हुजनि, चाहे उहे ॿिया हुजनि, इहे बसिस जा हुजनि, ऑरेंज लाइन जा हुजनि, ऐं मोटरवे जा हुजनि, त उहो मोटरवे त कराची टू लाहौर वेंदो त निकिरंदो त कराची मां। पोइ असांखे बि तव्हां जेको आहे शामिलु कयो आहे हिननि मामलनि में त बहितरु हुयो। त चवनि था अंदरूनी ॻाल्हियूं इहे बि इंट्रस्ट आहे न सर, उहो ढकियल आहे या खुलियल आहे, जीअं बि आहे। जेके बि हिते असांजा केरु बि हुजे, वेस्टेड इंट्रस्ट हर कंहिं ग्रुप जो आहे। MQM नंढो ग्रुप न आहे, हुनखे स्ट्रीट पावर आहे ऐं सीट्स बि आहिनि ॿई। प्रोविंशियल असेंबली में हिते सिंध में तव्हां ॾिसो, चाहे पंजाब बि आहे उते, पर हुननि पंहिंजी ऑफिसिस खोले नेशनल असेंबली में पंहिंजी हुननि जाइ ठाही आहे। पहिरियों 19, पोइ 21, वरी 24 सीट्स आहियूं, हुनजूं काफ़ी वधियूं आहिनि। सो मक़सदु इहो आहे त MQM जो जहां तक पॉलिटिक्स में ग्राफ मथे थियो आहे सीट्स जे हिसाब सां, उते हेॾे वरी एरोजन थी आहे ॿिए हिसे ते। उनखे छो जो कराची तमामु वॾी सिटी आहे, हिते इलाही माण्हू अची विया आहिनि, ऐं वॉर ऑन टेरर जो होॾे हुई, पोइ सॼा उतां जा माण्हू हिते अची विया आहिनि। तव्हां ॾिसंदा हूंदव त हाणे MQM जो जेको दाइरो आहे उहो आहिस्ते आहिस्ते घटिजी वियो आहे। सराउंडिंग्स में तव्हां ॾिसंदव त फ्रंटियर जा माण्हू तमामु घणा अची विया आहिनि, बिज़नेस में अची विया आहिनि। उन खां असां त उते ई हुते आहियूं, सिंधी त वीचारा न हेॾां जो न होॾां जो, उहे जेको आहे 1 खां 12 बजे ताईं हूंदा आहिनि। पोइ मतिलबु असां हो जेके हाणे इहो सिलसिलो जेको आहे त उहो थोरो पंहिंजो पाण खे वीक विकेट ते महसूसु कनि था पिया। यानी अल्ताफ़ हुसैन साहिबु वरी इंग्लैंड में जेको लंडन में जेको इहो सिलसिलो थियो आहे, उनखां बि काफ़ी ॻाल्हियूं हेठि मथे थियनि पियूं। अञा ठीकु आहे, उहो कहिड़ी का ॻाल्हि न थी आहे, बट ही इज़ ऑन बेल। सो चवण जो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त हे वेस्टेड इंट्रस्ट जेकी तव्हां वारी ॻाल्हि आहे, हो चवनि था त बाबा ठीकु आहे, असांखे जेकॾहिं शेयर तव्हांखे सपोर्ट था कयूं, उनजी असांखे कुझु न कुझु इनाम मिले, जेको न मिली रहियो, जेको न मतिलबु उहो ड्यू राइट आहे हुनजो, उन्हनि पंहिंजो रोल प्ले कयो आहे। उहो चवनि था न असां तव्हांजो झंडो था वॾारियूं, तव्हांखे सपोर्ट था वेठा कयूं, पोइ हाणे उन खां बाद में जेको आहे असां तव्हांखे चयो न अचो बि न हेॾे, तव्हां ॿी का ॻाल्हि न आहे, त पोइ त ज़्यादती आहे। अच्छा, शाह महमूद कुरैशी सां बि राब्तो थियो आहे MQM जो, उन्हनि सां का सेटिंग थी सघे थी या सिंध हुकूमत सां को उन्हनि जो मामिलो थी सघे? शाह महमूद कुरैशी साहिबु जेको मूंखे अपेरेंटली लॻे थो, छो जो हू चाहिनि था त भले MQM गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु थोरो परते थी करे रेज़िग्नेशन जी भभकी ॾे, त इहो बि अपेरेंटली हुन जे ग्रुप में थी वेंदो न। ॿिया जेके नंढा नंढा ग्रुप आहिनि, अचकरी साहिबु आहे, हाणे उहो त हाणे बलूचिस्तान में हुनजो भाउ गवर्नर आहे, 8 हुनजा मिनिस्टर या 5 आहिनि जेके बि आहिनि, उहो त नेचुरली ही विल टो द लाइन प्रो गवर्नमेंट। अच्छा, ॿियो हामिद खान जी जेकी उन में मिक्स थोरी हेठि मथे ॻाल्हि कई, जेके सेंसिबल ॼण मुशाहिद हुसैन तमामु सुठो हिकिड़ो सेंसिबल माण्हू आहे, जंहिंजे स्टेटमेंट खे या जंहिंजे थिंकिंग खे माण्हू वैल्यू ॾींदा आहिनि, जज़्बाती बि न हूंदो आहे, ऐं तमामु हिकिड़ो तमामु होशियारु माण्हू आहे। उन जी सुठी ॻाल्हि कई त बाबा हुन जा PTI जा तव्हां न कयो। पोइ इहो छा आहे त हाणे अञा उन्हनि रिज़िग्नेशन बि एक्सेप्ट न कयूं आहिनि, उन में बि जल्दबाज़ी न आहे। इट मीन्स का गिव एंड टेक जो सिलसिलो इहो हली रहियो आहे, सही टॉक्स बि हली रहियूं आहिनि। मूंखे अपेरेंटली ईअं लॻे थो सिचुएशन डिफ्यूज़ थी वेंदी। मां सम्झां थो त इमरान ख़ान वारा ऐं कादरी साहिब वारा जेके हाणे हिकु फ्रीक्वेंसी ते अची विया आहिनि, हथ मिलाए रहिया आहिनि, हिक ॿिए सां कंसल्टेशन ओपनली कनि था पिया, हिक ॿिए जे कंटेनर्स में वञनि था, हो चाहिनि था त अहिड़ो अश्योरेंसिस वारो रेज़ोल्यूशन पास थिए जंहिंमें सुभाणे हुकूमत खे तमामु घणियूं डिफिकल्टीज़ बि फेस थियनि, ऐं उन खां पोइ जेको आहे अकाउंटेबिलिटी ऐं इन्वेस्टिगेशन बि, ऐं इलेक्शन जी कमीशन जी बि, ऐं सभु शयूं जिते अॼु चवंदा 5-6 डिमांड्स थींदा, 5-6 डिमांड्स एक्सेप्ट करणु सवली ॻाल्हि न आहे। सही, इट्स वेरी बिग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द गवर्नमेंट। हिन जो जीअं वॾो ब्रेक थ्रू आहे इहो बि, पर मां न त हुनखे ख़बर आहे रिज़ाइन कोन कंदो, पोइ हुनखे छा कंदा त हिकिड़ो ईअं बीहारींदा जेको सॼो
हाणे त गवर्नमेंट जेको आहे जेको जेतिरी मानी हुननि खाधियूं आहिनि जेकियूं मुर्गियूं हुननि खाधियूं आहिनि त उनजो हिसाब किताब त ॾियणो पवंदो न हाणे उहे मूंखे लॻे थो त हाज़मे जूं टेबलेट्स वठणियूं पवंदियूं अच्छा ANP जे मेंबरनि जी तक़रीर खे तव्हां कीअं था ॾिसो तोड़े जो हुकूमत जो साथ बि ॾियनि था पर हुकूमत ते सख़्तु तनक़ीद बि कनि था 2-3 ॾींहंनि खां साॻी ॻाल्हि उन्हनि जे मेंबरनि पारां कई पई वञे त असां ॿियनि दरवाज़नि खां अचूं था मेन दरवाज़नि ते धरणा हणंदड़ वेठल आहिनि जेके हुकूमत को एक्शन उन्हनि जे ख़िलाफ़ छो नथी खणे छा हुकूमत एॾी कमज़ोर आहे ANP जी तव्हां हिस्ट्री तव्हां ॾिसंदो उहे ईअं कंदा आहिनि के चवंदा आहिनि वर्शिपर्स ऑफ द राइजिंग सन के वरी अंग्रेज़ी में चवंदा आहिनि रनिंग विद द हेयर एंड हंटिंग विद द हाउंड्स सो मक़सदु ॿिनि सिटुनि में तव्हां सम्झी विया हूंदो टाइम जी शॉर्टेज आहे न त ANP जी काफ़ी हिस्ट्री आहे तव्हां ॾिठो हूंदो बेसिकली ANP जो ग्रुप तमामु वीक थी चुको आहे जेको पुराणे वक़्त में हूंदो ऐं हाणे ANP उहा ANP न आहे लास्ट जेके पोइ इलेक्शन्स में जेके हुया तव्हां ॾिठो हूंदो त बाक़ाइदा जी हेठि किरिया त हाणे उहो त चवंदा हेॾे बि किरंदा होॾे बि किरंदा हाणे जातऊं काथों बिस्किट मिलियो काथों हनी मिली मे बी दे आर वेटिंग फॉर मच मोर स्वीट तव्हांजी ॻाल्हि रिफ्लेक्ट उन्हनि जी स्पीच में बि थी आहे सेनेटर्स जेके उनजा आहिनि हाजी अदील साहब ऐं जेके ज़ाहिद ख़ान उन्हनि इहा ॻाल्हि कई आहे त एहतसाब जी ॻाल्हि कई उन्हनि चयो त ये पैसा कहाँ से आ गया ये इतनी महंगी महंगी गाड़ियाँ कहाँ से आ गई बंगले कहाँ से आ गए हालांकि तव्हां अगरि ॾिसो त गुज़िरियल जेके हुकूमत हुई उन्हनि जी KP में ऐं जेको होती साहब हो वॾो वज़ीर त काफ़ी करप्शन जा काफ़ी स्कैंडल्स आया ऐं उन में छा उहो इशारो हुयो त भई तव्हां असां जहिड़ा वर्कर माण्हू जेको असां सॼो ॾींहुं जमहूरियत जी ॻाल्हि था कयूं क़ुर्बानीनि जी ॻाल्हि था कयूं ऐं जेको वॾो वज़ीर हो तुंहिंजो इफ़्तिख़ार साहिबु जेको इंफॉर्मेशन जो बि मिनिस्टर हो उनजे पुट खे बि जेको आहे तालिबान जेको आहे अटैक में मारियो पर चवनि था त उन वटि पंहिंजी गाॾी बि न आहे ऐं उहो 5 साल हुकूमत में रहियो ॿिए पासे हिकिड़ो उते बि हिकिड़ो एलीट क्लास मौजूदु आहे त लॻे थो त इहो हिकिड़ो रिवोल्ट हिकिड़ो उन्हनि उनजो बि इज़हार कयो हिन सॼी चेस गेम में तव्हांखे फज़लुर रहमान साहिब जी बि ख़बर आहे मां त चवंदुसि अंग्रेज़ी में वर्शिपर ऑफ द राइजिंग सन जाॾे उहो ॾिसंदो आहे जितां कुझु फ़ाइदो हूंदो आहे ईंदो आहे मां त हुनखे पर्सनली बि कंडक्ट कयो आहे इलाही जाइनि ते ठीकु आहे उहो हिकिड़ो पॉलिटिशियन आहे उहो पाण करे थो पंहिंजा कार्ड्स खेॾे थो पियो पंहिंजे फ़ाइदे लाइ खेॾो हीअ जेकी चेस गेम आहे न सर बिलियर्ड्स न चवंदुसि हिन चेस गेम में प्यादा तोबूं तीर ऐं शइ ॾियण लाइ वरी क्वीन आहे किंग पंहिंजी जाइ ते बीठो आहे बेसिकली इमरान ख़ान ऐं कादरी वारा प्यादा था खेॾनि छो जो हुननि वटि न को तोब आहे न को तीर आहे यानी अहिड़ो पावर हुननि खे कोन्हे जो यूज़ कनि जेको आहे अहिड़ी तरह मां हे जेके नंढियूं पार्टियूं आहिनि ANP मां नंढी पार्टी चवंदुसि वॾी पार्टी कान्हे का यानी फ्रंटियर वारी जेको हुकूमत आहे इमरान ख़ान जी इंटैक्ट पई आहे उन्हनि रिज़ाइन कोन्ह कयो अञा चाहे वोट ऑफ नो कॉन्फिडेंस ॾींदो त कुझु बि न थींदो इन करे हिकिड़ो त उहो सॉलिड हुननि जो हुन जाइ ते पियो आहे नेशनल असेंबली में कयो मूंखे लॻे थो नेशनल असेंबली जूं रेज़िग्नेशन एक्सेप्ट न थींदियूं उहे जेकॾहिं कंदा त केओटिक सिचुएशन थी वेंदी ॾाढी सो मुंहिंजी इहा जेकी आइडिया सो चवण जो मक़सदु इहो आहे त हाणे नवाज़ शरीफ़ वटि मूंखे लॻे थो त हुनजी क्वीन हथ मां वञे थी पई ऐं शायदि कुझु हिकु तीर हिकु तोब हुन वटि वञी बचंदी आफ्टर ही एक्सेप्ट्स 5 डिमांड्स ऑफ इमरान ख़ान ऐं पोइ हिनखे आराम सां जीअण न ॾींदा जुडिशियल कमीशन्स थींदियूं पार्लियामेंट जेका कमीशन थींदी सभिनी जो हिसाब किताब थींदो इहे जहिड़ा ऐं इहे धरना वरी लॻी सघनि था उहो तूं किथे तूं किथे कयो अकाउंटेबिलिटी किथे आहे पर मॉडल टाउन जे इंसिडेंट खे सभिनी कंडेम कयो आहे ऐं मुंहिंजी ख़बर इहा आहे मुंहिंजी ज़ाती ख़बर इहा आहे मे बी आई एम रॉन्ग जॾहिं हिकु दफ़े शुरू में मॉडल टाउन वारो किसो थियो त तव्हांखे यादि हूंदो त शहबाज़ शरीफ़ जे रेज़िग्नेशन जी ॻाल्हि हुई उते पोइ जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु शहबाज़ शरीफ़ खे चयो तूं रिज़ाइन कर त हमज़ा शरीफ़ हुननि सां विढ़ियो हिन जे अंदरि फैमिली में मूंखे लॻे थो लड़ाई थी आहे ग़लति आहे या सही आहे रैली में भी हमजा शहबाज सभिनी खां वधीक वोकल हुयो उन चयो त मैं देखता हूं कौन माइकल लाल जो है वो इस्तीफा बिल्कुल सही है सो इन ते हिकिड़ी पर्सनल भी हिकिड़ी वेट थी आहे विद इन फैमिली ऐं शहबाज शरीफ़ त हाणे ॻाल्हाए कोन थो छो जो शहबाज शरीफ़ खे कोई अहिड़ो को रीज़न आहे कोन FIR इज़ FIR दर्ज थी चुकी आहे अॼु तव्हांखे ॾिठो हूंदो त रज़ा रमानी चयो त दी FIR शुड हैव बीन लॉन्च्ड विद इन 24 आवर्स सही वाई इट वॉज़ हाणे हिते जेके साईं इमरान ख़ान जा आहिनि या कादरी जा आहिनि हुनजा हिकु राति में 10 वकील वेठा आहिनि FIR हुनजो कटे छॾी अथऊं वॉट अबाउट मॉडल टाउन FIR सही कंहिं बि कॉमन पाकिस्तानी खे राइट आहे इवन ही कैन फाइल दी FIR जेको हिन महिल ताईं न वरितियूं आहियूं इन सो मच सो जेकी जुडिशियल कमीशन थी हिकिड़ो जज थियो उहा रिपोर्ट असां ॿुधो आहे जेके रिपोर्ट्स आहिनि चीफ मिनिस्टर वटि पई 17 ॾींहंनि खां पोइ ॿाहिरि निकिती उहा बि हिन जे अगेंस्ट सो चवण जो मक़सदु आहे ॾाढी कॉम्प्लेक्स सिचुएशन आहे हिननि खां बि ग़लती थियूं आहिनि ब्लंडर्स थिया आहिनि हो पंहिंजी प्रेशर टेक्टिक्स रखनि था ॿाहिरि हटी वेंदा आई थिंक नेक्स्ट 3 days आर वेरी क्रूशल अगेन 2 ॾींहंनि में मूंखे लॻे थो त हे ताज़ो रहंदो शायदि हेड ऑन मथां थी वञे
थर्ड अंपायर चुप आहे। शेख साहब अवान जी तव्हां सिचुएशन सेंटर में असां टाइम ॾिनो। नाज़रीन हिकिड़ी अपडेट सां हिनखे वाइंड अप कयूं था। हिन वक़्तु हलंदासीं न्यूज़ स्टूडियो तरफ़। जावेद हाशमी साहब जो इस्तीफ़ो मंज़ूर थी चुको आहे। अपडेट तव्हां ताईं पहुचायूं था। जावेद हाशमी साहब जो इस्तीफ़ा मंज़ूर थी चुको आहे। वधीक अपडेट्स लाइ हलूं था न्यूज़ स्टूडियो तरफ़।